स्टार्ट अस्सलाम वालेकुम। हले पे दो लाइव हले पे दो पेटे अलव तलका दादू जी ऑफिस में पेटे अलव तलका दादू जा दोस्तन कामयाब टेबल टॉक्स करण ते असां पंहिंजे बेहतरीन दोस्तन जिनकी जिदोजहद इंशाल्लाह रंगाणींदी इमरान गोराई साहब वेलकम 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 सर आजो आजो सर दादू या दोदा दिलेर दोस्त असांजा प्रदीप साहब साईं इमरान साहब साईं लुत्फुल्ला कोलाची साहब साईं अचो वियो हेॾा वियो ऐं साईं असांजो शफ़ीक जदोई साहब सर अचो हाणे मां साईं रोशन साहब खे अर्ज़ु कंदो त साईं यारनि खे अजर जा तोहफ़ा पेश करे। साईं ॾाढो भलो उस्ताद साईं नवीद अमन गुरगड़ी साहब साईं मोहम्मद उर्स चौहान साहब हाँ बिल्कुल बिल्कुल ये असांजा उहे दिलेर दोस्त आहिनि जिन ॾींहं राति कराची प्रेस क्लब ते पाण मल्हायो। अल्लाह पाक हिननि जूं कोशिशूं हिननि जा ओजागा साबिया कंदो ऐं इंशाल्लाह उहो ॾींहुं परे न आहे जो असां जेके सर्विस स्ट्रक्चर ऐं डेटा ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट खां रेगुलराइज जो नोटिफिकेशन असांजे हथनि में हूंदो इंशाल्लाह ताला। साईं मोरचंद खे हाणे अर्ज़ु कंदासीं त साईं लुत्फुल्ला कोलाचीअ खे हाज़िर कयो। साईं थोरो मुंहिंजो भरिजोसि त मां साईं इमरान वॾी हयात ॾींदो। असां सभिनी दोस्तनि जी तव्हां तर्जुमानी कई आहे ऐं बहितरीन पंहिंजो केस रखियो अथव इंशाल्लाह ताला। उहो ॾींहुं परे न आहे जो असां कामयाब थींदासीं इंशाल्लाह। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त साईं साईं अकबर साईं प्रदीप खे पारायो या साईं इमरान खे साईं शफ़ीक हयाती ॾींदो उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद, उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद, बेटे अलग जिंदाबाद, बेटे अलग जिंदाबाद, बेटे अलग जिंदाबाद, उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद। साईं शफी मोहम्मद सेठियो जिंदाबाद, साईं शफी मोहम्मद सेठियो जिंदाबाद, साईं शफी मोहम्मद सेठियो जिंदाबाद, सिंध जो उस्ताद जिंदाबाद, सिंध जो उस्ताद जिंदाबाद, सिंध जो उस्ताद जिंदाबाद। हाँ ये मिठाई माता जो वाद मिठो कराए साईं वास्ते आदे सभिनी जो वाद मिठो करायो। साईं शफी आई दोस्तों ये पाण में वाद मिठो कयो छो जो ये असां सभिनी उस्तादनि जी जेका सर यो तां खाओ छो जो असां सिंधी सभिनी उस्तादनि जी कामयाबी आहे अने बंदे न न खाओ
ऐसा है बल्कि तेरे को शुगर आ रही है कामयाबी है वाला कामयाबी मुके करा नहीं शुक्र हो बुला रहे मेहरबानी करे शुक्र तो कोने ना सही रोशन है ऐसा वाला शुगर वाला पेशेंट गाऊंगा सलाम से रेड सलूट आवांगे रेड सलूट सब सलाम आवांगे अस्सलाम वालेकुम एडिट सख्त में काने वो राजू गुजारियो मछरन में रोड ते आजो कंफर्टेबल जोन छजे वे पंजा बच्चा देखो क्रेडिट आया नहीं साईं शफी उमर सच्चे साहब ने तो बिल्कुल जिंदाबाद जिंदाबाद शफी के मेरी जगह ता तैयारी कहलाई ऐं सुरखरू थी आया हो इंशाअल्लाह नोटिफिकेशन असांखे पक्का आहे त मिलंदो पंहिंजा कुझु ख़्यालात जो इज़हार कयो त छा उते हुयो छा तव्हां ॾिठो सभिनी दोस्तनि जी सभु खां पहिरीं सभिनी दोस्तनि जी महिरबानी तव्हां असांजे हिते आधार कार्ड ॾिनो वरी वरी महिरबानी दोस्तनि मिठाई कराईसीं त वरी सभु माना ख़ुशी में ज़बरदस्त साईं सभ खां पहिरीं त फस्ट ऑफ ऑल असांजो जेको पहिरियों ॾींहुं हुयो उहो तमामु ज़बरदस्त क्राउडली हुयो तमामु घणो ऐं इन मक़सद लाइ वियासीं त उते त माना जेके असांजा हासिलात आहिनि उहे इनशा ताला असांजा पहिरें ॾींहं ई इनशा ताला उहे थी वेंदा कामयाब पर हुकूमत जा हाल इहा आहे जो हुकूमत असांखे कंहिं बि क़िस्म जो को बि रिस्पॉन्स ॾियण लाइ तयारु न हुई पोइ ॾींहों ॾींहुं आहिस्ते आहिस्ते सभिनी दोस्तनि जी कुझु राय हुई त हाणे हिते रहिया आहियूं या हलो भला सीमा जा मूव कयूं जी जी पंहिंजे हक़नि जे लाइ पोइ जेको आहे सो इहा ॻाल्हि साईं शफ़ी मन साहिब त उहा ॻाल्हि इहा आहे जो असां पंहिंजा हक़ वठणु आया आहियूं असां उस्तादनि जी तज़लील बर्दाश्त कोन कंदासीं छो जो सिंध हुकूमत जो हाल कोन्हे गवर्नमेंट जो हाल कोन्हे उस्ताद पंहिंजे हक़नि लाइ वञनि था उन्हनि ते वरी लाठी चार्ज तशदुद शेलिंग्स जेल थाणा परेशानियूं त आउं नथो ॾिसणु चाहियां त को सिंध जो उस्ताद परेशान थिए परेशान हाल हुजे या उन कोई अहिड़ी का सख़्ती थिए मां इन शइ जे लाइ न आयो आहियां असां पंहिंजा हक़ वठंदासीं ऐं हक़ वठंदासीं सुकून सां पंहिंजे तरीक़े सां ऐं पुरअमन तरीक़े सां असां एहतजाज में आहियूं ऐं इनशा ताला असां साबित थींदासीं ऐं असां जेॾीमहिल उते रहियासीं हिकु राति ॿी राति टी राति ज़ाहिरी ॻाल्हि आहे तकलीफ़ूं हुयूं बिल्कुलु खुले आसमान हेठि थधि जो मौसम हुयो ऐं कुझु बि न ज़ाहिरी राति जो हेॾा मच्छर तकलीफ़ूं पर मां सलाम पेश थो कयां साईं हाजी शफ़ी मन सुठे साहिब खे जंहिंजी तबियत ख़राबु हुजण जे बावजूदि बि असां त खणी नौजवान हुआसीं रही पियासीं असांखे का अहिड़ी क़िस्म जी तकलीफ़ न हुई पर हाजी साहिब खे मां सलाम पेश थो कयां जो डॉक्टरनि जे हिदायत जे बावजूदि बि साईं उते रहिया असां पंजे राति सां गॾु रहियो साईं तकलीफ़ में कटियईं जाॻियईं अधु कलाक में कलाक थिए सभिनी जो ॾिसे तकलीफ़ में केरु आहे न आहे सभिनी खां पुछा करे बाक़ी का परेशानी का तकलीफ़ जेकॾहिं का ॻाल्हि आहे त वरी असां सां उहा शेयर कयो ॿुधायो पर जसो जे साईं खे साईं जी महिनतुनि खे सलाम था पेश कयूं ऐं असां सभई साईं जे पोयां आहियूं ऐं साईं जेको फ़ैसिलो कयो असांखे क़बूल कयो ऐं तकलीफ़ूं त आहिनि सही ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ जेकॾहिं माण्हू निकिरे थो तकलीफ़ अचे थी उहा तकलीफ़ हींअर असांखे तकलीफ़ नथी महसूसु थिए अलहमदुलिल्लाह असां हिकिड़ी शइ अचीव करे आयासीं ऐं हींअर माना अलहमदुलिल्लाह असां सुरखुर आहियूं पूरे सिंध जे उस्ताद जे अॻियां असां सुरखुर आहियूं ऐं साईं बि इहा ॻाल्हि कई जेके दोस्त मूं वटि हींअर मौजूदु आहिनि जेके 5 ॾींहं मूं ॾींहुं राति रहिया आहिनि स्ट्रगल में उन्हनि जो आऊं माना कॾहिं बि माना छा चवंदा त माना छा चवां उन्हनि लाइ उहो मुंहिंजे लाइ तमामु वधीक बाइज़त वारा ॿिया सभई तो उस्ताद मुंहिंजे लाइ आहिनि बाइज़त जेके मूंसां गॾु हुआ ॾींहुं राति गर्मी में सर्दी में मच्छरनि में सभु हर कंहिं मसइले में पर मां उन्हनि खे सलाम पेश थो कयां ऐं उन्हनि जे क़दमनि तां मां क़ुर्बान आहियां असांजा लफ़्ज़ हुआ ऐं हाजी शफ़ी मन सटे साहिब खे आऊं सलूट थो कयां हिन हवाले सां बिल्कुलु साईं तकलीफ़ुनि खां सवाइ का बि जिदोजहद कामयाबु कोन वेंदी आहे असां सां गॾु असांजो मोहसिन असांजो प्यारो दोस्त असांजो वॾो साईं लुत्फ़ कोलाजी साहिब गॾु आहे साईं खां कुझु व्यूज़ वठंदासीं जी जीए सिंध जो उस्ताद जीए पेटेल जीए गस्टर ख़ासि करे असां 2014 खां पोइ जेके अपॉइंट थियल सेकेंडरी उस्ताद आहियूं ख़ासि करे असां हाजी शफ़ी मोहम्मद सठिया जा इंतिहाई मशहूरु आहियूं हुनजा असां ते एहसान आहिनि जो हुन पैदल मार्च करे बिटशाह खां मोहतरमा जी मज़ार खां असांखे कंफर्म जेको ऑर्डर उन टाइम में वठी ॾिनई मौजूदा वक़्त में ही जिदोजहद सिर्फ़ु पेटेल जी कोन्हे सेकेंडरी उस्तादनि जी बि आहे पर अफ़सोस आहे त अलाए छाजे करे असांजी गस्टा जेका आहे निंड सुतल आहे अगूर निंड आहिनि ऐं उहा निंड अलाए कॾहिं हिन जी ख़तमु थींदी मूंखे त अफ़सोस थो थिए उन्हनि दोस्तनि ते
पर सलाम आहे हाजी साहब खे ऐं उन जेको आहे कॉल कई ऐं 2 दफ़ा मूंखे फ़ोन ते चयो त तव्हांखे अचिणो पवंदो ऐं यकीनन मां वियुसि। मुंहिंजा साईं कराची में उते रोड ते रहणु कंहिं बि क़िस्म जो को रिस्क खां बग़ैर कोन्हे। ॿई पासा रोड ओपन आहे ऐं कराची जे हालातनि खां केरु वाक़िफ़ न आहे त हर हिकु मिंट सेकंडनि में कराची जा हालात चेंज थींदा आहिनि। उन सभिनी शयुनि जे बावजूद बि उते रोड ते वेही वञणु ऐं ॿिए नंबर ते दोस्त तनक़ीद पिया कनि त CM हाउस जी तरफ़ मूव न कयो। उनजे पोयां जेको साईं जतोई साहब ॿुधायो उहा त पंहिंजी प्लानिंग हुई त उस्तादनि जी तज़लील नाहे कराइणी, पर ॿिए नंबर ते जेका प्लानिंग हाजी साहब जी मां हुनखे सलाम थो कयां, उनजी प्लानिंग इहा हुई त इंटरनेशनल माण्हू CM हाउस जे साम्हूं शेरटन आहे, उते इंटरनेशनल मैच पियूं हलनि क्रिकेट जा, ॿाहिरियां वफ़द आहिनि, VIPs लॻल आहिनि। जे असां उते मूव कंदासीं त पाकिस्तान जो इमेज किथे बीहंदो, सिंध जो इमेज किथे बीहंदो, माण्हुनि जो कहिड़ो इमेज बीहंदो ऐं उहो कहिड़ो मैसेज दुनिया ते खणी ईंदा त उनजा उस्ताद रोड ते आहिनि। इहे सभई प्लानिंगूं करे मुंहिंजो त बाबा मूव कोन कंदासीं, पंहिंजो हक़ वठण आहियूं, उस्ताद आहियूं, पढ़ियल लिखियल आहियूं ऐं असां हिन मुआशरे जा बिल्डर आहियूं। मुआशरे खे बिल्डअप उस्ताद ई कंदो आहे, तंहिंजे करे असांजी इहा प्लानिंग हूंदी त असां पंहिंजे हक़ जे लाइ प्रेस क्लब ते वेही रहंदासीं। पोइ मूंखे त हाजी साहब चयो त जेकॾहिं सिंध गवर्नमेंट अखबूट कई त 30 ॾींहंनि ताईं असां इहा कैंप क़ाइमु करे वेही वेंदासीं। 30 ॾींहंनि जी प्लानिंग हाजी साहब साबित कदम रहियो ऐं साबित कदम। मूंखे त हैरानगी आहे त मूंखे किथां अंदरां का ख़बर पई त हाजी साहब खे ऑफर बि पई मिलनि त तूं सॼी सिंध में निकितो आहीं, तुंहिंजो 80 लख रुपया ख़र्चा, तुंहिंजो 90 लख रुपया ख़र्चा, माना ॿिनि लफ़्ज़नि में हू ऑफर पिया कनि त तव्हां पैसा वठो ऐं उस्तादनि जो सौदो करे हलिया वञो। पर हीउ जवान जो पुटु आहे, इन सदाई इज़त कमाई आहे, उस्ताद खे इज़त ॾिनी आहे, तंहिंजे करे पैसो हुनजे अॻियां का बि माना नथो रखे ऐं हुन उहो करे ॾेखारियो साबित कदम त मां उस्तादनि जे लाइ निकितो आहियां, उस्तादनि खे वठी ॾींदुसि। ऐं यकीनन असीं पुरुमीद आहियूं हाजी साहब ईअं न आहे त रुॻो प्रेस क्लब जे अॻियां निकिरी आयो आहे, पर अॼु बि कराची वेठो आहे, अॼु बि उन कराची में उन कैंप आहे, अॼु बि उन दोस्तनि खे घुराए वरितो आहे। इंशाअल्लाह इन हफ़्ते में मथे हफ़्ते में असांखे 2 लेटर मिलंदा इंशाअल्लाह। उस्ताद इतिहाद, उस्ताद इतिहाद। हाणे मां दादू जे दादले, दादू जे दिलेर बहादुर बेबाक दोस्त, मुंहिंजो बचपन जो यार, मुंहिंजो मान, मुंहिंजो शान अदे इमरान कुराई खे चवंदुसि त कुझु तहरीक जे बारे में व्यूज़ ॿुधायो ऐं जेका ईंदड़ प्लानिंग आहे उहा कीअं आहे, छा थींदो, इहो थोरो असांखे थोरो हवालो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तूं ॻाल्हि करी तो ज़ुल्फ़नि जी, माण्हू बन अणबन वारनि जी, तूं ॻाल्हि करी तो ज़ुल्फ़नि जी, माण्हू बन अणबन वारनि जी, तूं कूक सुणी तो कोयल जी, मां पेट बुखायल ॿारनि जी। महिरबानी असलम साहब ऐं हिन सॼी संगत जा उस्ताद साथी जेके असांजा दादू जा उस्ताद साहिबान आहिनि, उन्हनि जा असां शुक्रगुज़ार आहियूं जिन जे असांखे जेको आहे सो उन्हनि जा तोहफ़ा ऐं अजरक सिंध जी सकाफ़त उॾाया आहिनि। इहे असां जेको कराची विया हुआसीं, इहो 1.25 लख उस्तादनि जे बचनि जो केस भरण जे लाइ असां हुते वियासीं। जेका ॻाल्हि ॿुधंदा आहियूं त जेका तहरीक आहे या तहरीकूं जेके आहिनि या जेके स्ट्रगल्स आहिनि उहे कंडनि जी सेज आहिनि, ऐं असां उते ॾिठोसीं त वाक़ई जेको असां रोड ते ईअं ई जेको आहे सो बेहद मददगार जेको आहे सुतल हुआसीं, वाक़ई कंडनि जी सेज हुई जेका असांखे उते महसूसु थी। बहरहाल इहो आहे जो जॾहिं हथ मिली वेंदा आहिनि त पोइ वरी उहे थक बि लही वेंदा आहिनि। मां शुक्रगुज़ार आहियां दोस्तनि जो जिन माना जेको आहे असांखे मान ॾिनो, ऐं ख़ासि करे जिन जी सरवाणी में असां निकितल हुआसीं, जिन जी सरवाणी में असां उते वेठल हुआसीं, त रियली मूंखे तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजो मेजर ऑपरेशन कुझु महीना पहिरियां थियो हुयो ऐं मां पूरी तरह सां माना सम्झो त 1 कलाक खां वधीक बीह बि कोन सघंदो आहियां ऐं घणो वेही बि कोन सघंदो आहियां, घणो सुम्ही बि कोन सघंदो आहियां, छो जो मूंखे माना जेको आहे जस्ट एक्सरसाइज़ जे हवाले सां करिणो हूंदो आहे। त उते मूंखे जेको मां ॾिसां पियो जेको जज़्बो, हालांकि साईं शफ़ी मन सठियो असांखां वधीक बीमारी जी हालति में उनखे डॉक्टर रेस्ट जो चयो, पर उनजे बावजूदि चईंदे रेस्ट 2 फेब्रुआरी खां पोइ कंदासीं, जेकॾहिं चेरा रहियासीं त रेस्ट ई रेस्ट आहिनि। त उनजे करे उनखे ॾिसी करे असांखे पंहिंजूं बीमारियूं, असांखे पंहिंजा जेके जेके इहे तकलीफ़ूं हुयूं उहे सभु असांखां विसरी पियूं वञनि। त असां माना इहो महसूसु कयोसीं पिए त असां
सवा लख ख़ानदान 1.25 लख उस्तादनि जे बचनि जो जेको केस वठण आया आहियूं उहे असांखे जेके पोयां दुआऊं पिया कनि उहे असांजा थक असांजी बीमारी ख़ुदा कंदा मूंखे माना का बि अहिड़ी तकलीफ़ हुते थोरी घणी थिए पई फील न थी वरी भलारी राति हुई 15 शोभान जी शब बरात जी राति हुई त उन्हनि बचड़नि जेके आहिनि असांखे पंहिंजनि बचड़नि बि असांखे फ़ोन करे असांखे ईद मुबारकूं ॾिनियूं असांजे लाइ दुआऊं कयूं ऐं अहिड़ा जेके असांजूं फीमेल उस्ताद जेके हुयूं उन्हनि जे तरफ़ खां असांखे दुआउनि जा जेके मैसेज रिसीव थिया ऐं सच पुछो न ओॾी महिल असां पंहिंजे पाण खे विदाउट के मेडिसिन जे फिट फाट पे सम्झोसीं हुते एतिरा मच्छर हुया जो काफ़ी असां गॾु वेठा हुया त असां माना इहा शइ जेका आहे इन में को किथे थधो थोरो कोन्हे को किथे असां थोरो कोन कयोसीं असां हिकिड़ो पंहिंजे जेको जज़्बो हुयो या असां जेको साईं शफ़ी मन सटे साहिब जो जेको हिकिड़ो माना मिशन हुयो ऐं उस्तादनि जे हक़नि जे लाइ जेको निकिरण ई हमेशह असां निकिरंदा आहियूं अॻे दफ़े बि असां लॉन्ग मार्च कईसीं 15 ॾींहं 11 ॾींहं पंधु कयोसीं पंधु करे जेको आहे छा करे मुरड़ी वारे खां असां कराची जेको आहे पहुतासीं पर इहो आहे जो माना हिकिड़ो जेको स्टेप आहे जेके घरनि में वेही जेके ॻाल्हियूं कनि था उन्हनि खे शायदि इहा ख़बर न आहे त को उते छा पियो थिए हालांकि जेतिरा टाइम असां उते हुयासीं ईमाननि जा दर रुॾियल हुया सम्झो ईअं हुयो असां उते जेॾी महिल पहुतासीं त उहो शइ फील थी असांखे त जेके माना ऑफिसर या जेके सभु हुया असांजे पहिरें ॾींहं खां फस्ट खां वठी करे माना उहे असांजे कमनि सां लॻल हुया ऐं तव्हांखे ख़बर आहे त जेके पॉलिसियूं राति जे पेट में ठाहियूं थियूं वञनि पियूं उनखे वरी जेका आहे चेंजिंग करण जे लाइ बि उन्हनि खे इहे शयूं माना करणियूं पवंदियूं बहरहाल उहो थियो कि फाइनेंस जा जेके आहिनि से ऑफिसर हुते पहुची विया ऐं मामला जेके आहिनि से उहे हिकिड़ा जेके खिंडड़ियल हुया उहे माना जेके आहिनि से हिकिड़ा गॾिजी पिया ऐं उहे सेक्रेटरी साहिब जेका मीटिंग कई हुन में श्योरिटी आहे ॾिनी लिखत में ॾिनी त असां जल्दी जेको आहे 20 तारीख़ जी मीटिंग रखंदासीं उन खां पोइ तव्हांजा मामला जेके आहिनि से ईद खां अवल ई तव्हांखे इनशाला नोटिफिकेशन तव्हांजे हथनि में हूंदो इहा असां पंहिंजी जेको आहे छा पर 1.25 लख उस्तादनि जी हिकिड़ी कामयाबी सम्झूं था ऐं हिन बचनि जूं दुआऊं सम्झूं था उन हिसाब सां जेका बाक़ी तव्हां जेको पुछो त अॻिते जो छा लाइ अमल आहे उहो सभिनी खे ख़बर आहे असां कॾहिं बि माना जेको आहे त वेठा न आहियूं तहरीकूं सॼी उमिरि जेके आहिनि हलायूं आहिनि तहरीकुनि में हिमल बि निकितल आहियूं उन्हनि खे बि जेको आहे उन्हनि खे बि असां इहो ई चेताव ॾेई आया आहियूं त जेकॾहिं असांखे नोटिफिकेशन न मिलियो टाइमली त असां वरी बि इहे राहूं असांजूं खुलियल आहिनि इहे प्रेस क्लब असांजे लाइ जेके आहिनि से जेके प्रोग्राम असांजा जेके आहिनि इहे बेड ऐं बिस्तरा असांजा इहे आहिनि असां वरी बि हिकिड़ी रिली खणी करे असां वरी ॿियो कुझु नथा करे सघूं असांजो इहो ई आहे त असां वधि में वधि पुरमन चैट करे सघूं था जमहूरी हक़ आहे जमहूरी हक़ आहे इन हवाले सां वरी जेकॾहिं असांजो कोड़ो हिननि जेकॾहिं पंहिंजी वाइदे ख़िलाफ़ी कई त असांजा वरी जेके पंध आहिनि उहे ऐवाननि जे तरफ़ हूंदा ऐं हुनजा वरी जेके पंध आहिनि उहे प्रेस क्लब कराची ज़िंदाबाद ज़िंदाबाद मुंहिंजो प्यारो दोस्त ऐं असांजे हिन सॼी जिदोजहद में मां हर वक़्तु मोबाइल में सिर्फ़ु इहो ॾिसंदो त प्रदीप कंहिं महिल लाइव अचे ऐं कहिड़ी अपडेट हुजे हर वक़्तु तव्हां सिंध जे उस्तादनि खे सॼी सिंध जे उस्तादनि खे हर लम्हे लम्हे खां जेको आहे सो असांखे बाख़बर रखियो तव्हांजा असांजे थोरा आहिनि तव्हां हिन तहरीक खे हिकिड़ो त भरपूर हिसो वरितो आहे पर हिन तहरीक खे कामयाबु बणायो आहे पंहिंजो लाइव अची उस्तादनि खे हाल वाल ॾेई तव्हां हिन जे बारे में छा चवंदो ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखां मां ज़रूरु पुछंदो प्रदीप साहिबु त हीअ जेका मर्कज़ी इलेक्शन कमेटी ठही आहे इन जे बारे में तव्हांजा छा वीचार आहिनि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वलर के वतन फिरत न छिननि पाण में पसो पखेड़नि माण्हू मेट करणो ऐं ॾियाती शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे दादू तालके जे उस्ताद साहिबनि जिन असांजी कामयाब हक़ सच जी जदोजहद खे मान ॾियण जे लाइ असांजी पेटल तालके दादू ऑफिस में कई आया ऐं असांखे गुलनि जा हार खजरूं ऐं मोहबतूं असांजे नाम कई उन्हनि सभिनी दोस्तनि जी महिरबानी मुंहिंजा साईं 10 फरवरी ते जीअं असीं कराची प्रेस क्लब ते सरापा एहतजाज लाइ पहुतासीं असीं वञण सां ई पहिरियां असां स्टार्टिंग में पंहिंजो रूम वठंदा आहियूं रेंट असीं अलग्रैंड होटल में पंहिंजो रूम वरितोसीं रूम वठण खां पोइ पंहिंजो सामान उते रखी पंहिंजी तहरीक जो आगाज़ करण लाइ पंहिंजी काइद साईं शफ़ी मन सचो जे हुकुम ते प्रेस क्लब ते पहुता जीअं असीं उते पहुतासीं त उते समन जी तइदाद में पर हज़ार जी तइदाद में ॿई पासा रोड सरापा एहतजाज हुआ हर कंहिंजे वात में इहो ई नारो हो साडा हक़ हिते रख साडा हक़ हिते रख ॾाढो माना हिकिड़ो बलबलो ऐं जोश ऐं जज़्बो हुयो ऐं उन खां पोइ सिलसिलो जीअं हलंदो हलियो कुझु जेॾी महिल मूव जो टाइम थियो त दोस्तनि असांजे साईं सिकंदर जदोई साहिबु त ऐलान कयो त असीं जेको मूव कंदासीं उनजी असां का बि अनाउंसमेंट कोन कंदासीं पर असीं कहिड़े तरफ़ मूव थी सघूं था उहो तव्हांखे बाद में ख़बर पवंदी जेॾी महिल असां रोडनि तां निकिरंदा बहरहाल ऐवान सॼो थरचले में हुयो जेॾी महिल शाम जे टाइम ते माशाअल्लाह असां वटि मेजॉरिटी उस्तादनि जी तमामु घणी हुई असीं जे मूव थियूं आहे त असीं वॾो नुक़सानु खाऊं आहे छो त उन ॾींहं ते 39 मुल्कनि जा जनरल आर्मी जा उते लथल हुया
ऐं पुलिस जेका हुई रेफरी जेका हुई उहा तमामु घटि हुई, छाकाणि त पुलिस खे जेके हिदायतूं मिलियल हुई त तव्हां अॼु आराम थियो ऐं रेस्ट कयो, असीं ॼाणो उस्ताद ॼाणे हिननि मूव कयो त असीं हिननि खे गिरफ़्तार बि कंदासीं, तशदुद बि कंदासीं ऐं हिननि खे असां FIR बि कंदासीं। उन खां पोइ असीं ॿाहिरि जे जेको प्रेसिडेंट आहे अहमद नवाज़ वड़ाई साहिबु, असीं उन्हनि सां बि गुफ़्तगू कयोसीं। साईं हाणे असांजो मूव थियण जो प्रोग्राम आहे, त उन में हिकिड़ी दानिशमंदानी हिकिड़ी असांखे सलाह ॾिनी, अॼोको मूव थियण तव्हांजे लाइ वॾो नुक़सानु करे, तव्हां ॿिए ॾींहं ते भली मूव थियो। असीं उन्हनि खे चवंदी उस्ताद हलिया वेंदा त पोइ असीं छा था करे सघूं। उन्हनि चयो त वधीक अव्हांजी मर्ज़ी आहे, पर मूव थियण तव्हां लाइ नुक़सानकार आहे। बहरहाल उहा शइ असां उते पेंडिंग में रखीसीं त ॾिठोसीं त एडिशनल सेक्रेटरी आशिक़ हुसैन खोसो साहिबु असां वटि असांजे पिंडाल में 5 दफ़ा कई आयो त भाउ चओ तव्हां मूव न थियो, असां वेहो, असां ॻाल्हियूं कयो, असां तव्हांजा मसइला हल था कयूं। तव्हां ॾिठो त पेटेलव जी तारीख़ में पहिरियों दफ़ो जेके उस्तादनि सां जेके ॻाल्हियूं थियूं न, खुलियल आसमान ऐं हेठि रोड ते थियूं। बिल्कुलु न त सदाईं बंदि कमरनि में ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, पोइ चवंदा आहिनि एग्रीड पर मसइला हल थी विया, ताड़ी वॼायो निकिरो जान छॾियो, ईअं न हो। ऐं पंहिंजे क़ाइद खे सलाम पेश थो कयां त उन चयो जेके तव्हांखे ॻाल्हियूं करणियूं आहिनि तव्हांजे सरज़मीन ते वेहो, हिन फुटपाथ ते वेहो, हिन गिलम ते असां गॾु वेहो, बुख ते उञ ते असां सां गॾु वेहो। ऐं सलाम पेश थो कयां त एजुकेशन डिपार्टमेंट जे ऑफिसर साहिबनि खे उहे असां हेठि वेही रहिया, असां सां उन्हनि ॻाल्हियूं कयूं, असां उन्हनि टेबल टास्क कया। पोइ हुन में साईं सिकंदर जदोई उन्हनि खे बि सम्झायो, साईं शफ़ीमल सठी साहिबु उन्हनि खे ॿुधायो, इमरान साहिबु जे फाइनेंस डिपार्टमेंट जे हवाले सां कुझु पॉइंट उन्हनि खे ॿुधायूं त तव्हांजे ज़हन में जेके ॻाल्हियूं आहिनि त सिंध में हज़ार टीचर आहिनि, पर ईअं न आहे। असांजा जेके उस्ताद ऑलरेडी 16 ग्रेड में मौजूदु आहिनि, बाक़ी जेके 14 ग्रेड जा जेके उस्ताद आहिनि उहे 28,000 समथिंग आहिनि। 28,000 समथिंग जी एॾी वॾी बजट न आहे। इहा पॉइंट पंहिंजे डिप्टी डायरेक्टर फाइनेंस इमरान खान जी नोट कई आहे, इहा ॾाढी ज़बरदस्त पॉइंट ॿुधाई आहे। ऐं उते हुन पाण हिन ॻाल्हि खे एप्रिशिएट कयो कि असांजे ज़हन में इहो त 1.25 लाख उस्तादनि खे असां किथां बजट ॾींदासीं। इहा शइ थी वई उते चरण सां असांजी क्लियर थी वई, उनजी ॻाल्हियूं दिमाग़ में वेही वई ऐं उहो असां मूव थी विया। पोइ असीं उते कैंप ते सरापा एहतिजाज हुआसीं ऐं सॼी राति वेही जाॻंदोसि, छाकाणि त मां हींअर तव्हां लाइव पुछो था, मां कंहिंखे ॿुधाए उन करे जो असांजे उस्ताद उन्हनि वटि मोबाइलूं हुयूं, उनजे खीसे में पैसा हूंदा हुआ, पोइ राति जो सुम्हंदा हुआ त पोइ तक़रीबन अफ़रा तफ़री थींदी, हज़ारे माण्हू था टपंदा हुआ, बीहंदा हुआ, आप क्यों बैठे हो, माना हू व्यूज़ वठंदा हुआ त माना इहे सुम्हनि था, जाॻनि था, त असां हिन जी का न का चोरी कयूं, कंहिंजी मोबाइल खजी वञे, कंहिंजा पैसा खजी वञनि, पर तव्हां बिलीव कयो ऐं सॼी राति लाइव ईंदो हुउसि, मां निंड कोन कंदो हुउसि ऐं मां जागी गुज़ारींदो, सुबुह जो इमरान वारा कंदा 2 कलाक आराम कंदो ऐं फुटपाथ ते सुम्ही रहंदो। उन खां पोइ साईं तव्हां इहो हिकिड़ो सुवाल मूंखां पुछा कयो त अच्छा, ऐं हिकिड़ी नंढी ॻाल्हि हिन में एड कंदुसि, जेको हिन दफ़े जेको सिस्टम थियो आहे न, बंदि कमरनि में न आहे थियो, जेके असांखे तनक़ीद ऐं तंज़ कनि था, उनखे ॿुधाइण थो चाहियां, जेके बि ॻाल्हियूं थियूं आहिनि खुलम खुला सरेआम आसमान ऐं ज़मीन जे विच में हेठि थी वञनि ॻाल्हियूं, हर शइ क्लियर लॻी पई आहे। त मां इन में असांखे को बि डाउट न कयो, साईं मर्कज़ी अख़बार ते खपी हुजे, साईं खे खपणो हुजे हा, साईं रूम में हुन सां डिस्कस करे अची आहे, हर शइ उन में क्लियर थी वई। ऐं इनशाअल्लाह ताला तव्हां 20 तारीख़ जो असांखे नोटिफाई थींदा, नोटिफिकेशन 21-22 तारीख़ ते मोकिला, मां उमेदु कयां थो ऐं असांखे यकीन आहे त एजुकेशन डिपार्टमेंट हींअर असां सां बिल्कुलु असां सुठे तामल में आहे। असांखे नोटिफिकेशन सर्विस इंस्ट्रक्चर जो मिलंदो ऐं ॿी सर्विस इंस्ट्रक्चर जे हवाले सां इहा ॻाल्हि क्लियर थी वई पिया कि डेट ऑफ अपॉइंटमेंट वारो मसइलो जीअं साईं थियो आहे प्राइमरी उस्तादनि जो न, पर सेकेंडरी उस्तादनि जो बि आहे। हाणे उन में हिननि हिकिड़ी कमेटी ठाही आहे, उहा उन कमेटी खे हुननि पावर ॾिना आहिनि सिंध कैबिनेट खां वधीक। अगर वो फाइनलाइज कंदा तो हिननि जो राइट्स आहे, हिननि खे तव्हां ॾियो, उनखे सिंध कैबिनेट बि चैलेंज नथी करे सघे। ऐं इनशाअल्लाह ताला तव्हां ॾिसो त हीअ तव्हांखे हिन रमज़ान शरीफ़ जे एंड में ख़ुशख़बरी मिलंदी। सिंध जा हज़ारे उस्ताद जेके आहिनि डेट ऑफ अपॉइंटमेंट खां मुक़ररु थी विया, उन्हनि जा बुक फिक्सेशन थींदा ऐं उहे उन ऐं जेके उस्ताद डेथ करे विया आहिनि, जंहिंजी सर्विस मैच्योर न आहे, ट्रेज़री डिपार्टमेंट जे हवाले सां जेके उस्ताद हुते विया आहिनि उन्हनि खे चवंदा हुआ तव्हांजो माण्हू डेथ करे विया, पर सर्विस 2 साल 3 साल सां कॉन्टेक्ट कटियो था, उहे कॉन्टेक्ट जेके आहिनि इनशाअल्लाह ताला कंफर्मेशन थियण खां पोइ कॉन्टेक्ट एड थींदो, उन्हनि जी बेवान खे पेंशन ज़रूरु मिलंदी। ऐं इनशाअल्लाह ताला दादू जा केस हुजनि, कंहिं बि ज़रिया केस हुजनि, असां उहे इनशाअल्लाह ताला ज़िंदाबाद ज़िंदाबाद। वॾी महिरबानी दोस्तनि, घणो ॻाल्हायो आहे, पर हाणे तव्हां हिकिड़ो सुवाल अहिड़ो पुछा कयो आहे, हा, इन जो मूंखे जवाबु खपे। दिलि नथी थिए हिन ते ॻाल्हायां, पर ॻाल्हाइण मूंखे हिन ते खिल बि थिए थी ऐं अफ़सोस बि थिए थो। पहिरीं ॻाल्हि इहा आहे, दादू ज़िले जो मर्कज़ी जनरल सेक्रेटरी गाज़ी ख़ान जमाली साहब, सॼी सिंध खे ख़बर आहे, हर माण्हू खे ख़बर आहे त अॻ में बि लखे रुपया ॾेई हिन जा सीट वरिती आहे, लखे रुपया ॾेई हिन जा सीट वरिती आहे। उन खां पोइ उन जेका वेसा गादी कई आहे, दादू ज़िलो न पर सिंध जे उस्ताद साहिबान सां एॾी वॾी वेसा गादी कई आहे त कंहिं बि उस्ताद जेको कमु न आहे थियो, डेट ऑफ अपॉइंटमेंट वारो मसइलो त रुकिजी वियो। दादू ज़िले जी अपग्रेडेशन जेका आहे उहा सेकंड फेज़ वारी अञा ताईं रोलड़े जो शिकार आहे, उहा 3 ॾींहुं जुमे ॾींहुं साईं शफ़ीमल सठे मूव कराई आहे डायरेक्टर ऑफ हैदराबाद, उनजी मालिकी बि असां कई आहे।
ज़िंदाबाद। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त इहे माण्हू मर्कज़ी जनरल सेक्रेटरी रही कुझु कोन करे सघिया ऐं इहो माण्हू हाणे सिंध जो चेयरमैन थियो आहे मर्कज़ी इलेक्शन कमेटी जो, कहिड़ी फेयर इलेक्शन कराईंदो। अफ़सोस त मूंखे उन्हनि ते थो थिए जेके असांजा जेके रिटायर्ड आहिनि, मां उन्हनि जे लाइ ॿियो लफ़्ज़ कोन चयो आहे, हुननि खे आराम करणु घुरिजे। 60 साल उमिरि थी वियूं, तव्हां माल ठाहियो, तव्हां कमायो, हाणे तव्हां जान छॾियो। हाणे तनज़ीम छो न था नौजवाननि जे हवाले कनि? तनज़ीम हिननि जेका ज़ाती प्रॉपर्टी न आहे, तनज़ीम ठाही आहे, जान मोहम्मद जमाली ठाही आहे, तनज़ीम ठाही आहे, साईं अकबर शाह बादशाह ठाही आहे, सैद बादशाह उन ठाही आहे। तनज़ीम जा वारस उहे आहिनि, उहे तनज़ीम मां त कढी विया आहिनि, त हाणे तनज़ीम नौजवाननि जे हवाले कयो। हींअर असांखे फ़िक्र था छो त तनज़ीम खे तव्हां चिमड़ाए वेठा आहियो। साईं मां तव्हांखे सिधी ॻाल्हि ॿुधायां, जेकॾहिं गाज़ी ख़ान जमाली हिन चेयरमैनशिप जे उहिदे ते बरक़रार रहियो, मां तव्हांखे खुलम खुला ॿुधाए छॾियो त सिंध में किथे बि फेयर इलेक्शन कोन थींदी। इन माण्हू जे लाइ मूं 1 साल अॻु में पोस्ट रखी हुई त मां सिंध जो वॾे उहिदे ते अची चुको आहियां, बाक़ी इन जो चेयरमैन ज़रूरु थींदुसि ऐं चेयरमैन थी वियो। पर इहो ॿुधाए छॾियां, बाक़ी पोइ मां 2015 वारो पेटल तनज़ीम सां हशर कंदुसि। 2015 जो दौरु मोहब अली खोसे जो दौरु हुयो, उन में तव्हांखे मां सिधी ॻाल्हि ॿुधायां, दादू तालके में साईं अब्दुर्रहमान पवार इलेक्शन हाराई हुई। उहा उन तमामु शायदि आयो 2015 में साईं अब्दुर्रहमान इलेक्शन हाराई हुई। पर तव्हां ॾिठो त मोहब खोसे जी महिरबानी सां, हिन रिटायर उस्तादनि जी महिरबानी सां इहे साईं अब्दुर्रहमान खे वरी खटण जो नोटिफिकेशन मिलियो, नाड़ाबंदी थी, बिल्कुलु थी। तनज़ीम टुटी आहे, उनखे बि असां नौजवान सहेड़ियो आहे, पाण में ठाहियो आहे, पाण खे सेट कयो आहे। हाणे तनज़ीम हिकिड़े प्लेटफॉर्म ते अची वई आहे, वरी तनज़ीम खे गाज़ी ख़ान जमाली जे हवाले करे उहो साॻियो ई मोहब खोसे वारो दौरु करे छॾियो, तनज़ीम टुटी वेंदी। ऐं हिन प्लेटफॉर्म खां सिंध जी उस्ताद बरादरी खे, ख़ासि करे नौजवाननि खे गुज़ारिश थो कयां, तनज़ीम असांजी आहे, असीं तनज़ीम जा वारिस आहियूं, तनज़ीम खे अची मालिकी कयो। जेके बि रिटायर्ड माफ़ियाऊं जेके बि हिन तनज़ीम में ज़ोरी जेके इन थियनि थियूं, उन जे लाइ पिटीशन दाख़िल कयो, उन्हनि जा फ़ोटो कढो ऐं हू जेका कार्रवाई हलनि था उन जा स्क्रीन शॉट कढो ऐं हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कंदुसि, उनजो ख़र्चु मां अकेलो पाण कंदुसि। इन STR जी पॉलिसी तहत जेका माना बदिलियूं थियूं या छा, इन जे बारे में कुझु सेक्रेटरी साहब सां ॻाल्हि ॿोल थी? तव्हां जेको चयो आहे तव्हां वटि जमा कराइनि फाइल, उहे थोरो हिदायत STR पॉलिसी जी आड़ में जेके बि माना जबरी ट्रांसफर थियूं आहिनि, उन जे हवाले सां सेक्रेटरी साहब सां साईं शफ़ी मंसूर साहब सां हुते वियासीं, ॻाल्हि रखीसीं। उन्हनि चयो त जेकॾहिं परे परे थियूं ऐं जबरी गर्द माना कई वियूं, असां उन्हनि सिधो ॿुधायोसीं, मूंखे बि सही ॻाल्हि आहे, जेके बेयार मददगार हुते आहिनि, जेके अलाह जा माण्हू आहिनि, पीउ जा माण्हू ईंदो उन्हनि खे मोकिले छॾियो जीअं पैसनि वठण जे लाइ। ऐं सॼो सिस्टम तव्हांखे ख़बर आहे उहो ईअं पियो थो थिए, परे मोकिले वरी हिकिड़ियूं पंहिंजूं लिस्टूं ठाहे करे उन्हनि खे मोकिलनि था, वरी उहे फीमेल आहिनि ख़ासि करे ऐं जेके न वञी सघनि परते, त उनजे करे उहे माना कोशिशि करे ₹1,00,000 80,000 ॾियनि त जीअं माण्हुनि खे वापसि करायो वञे। इहे लिस्टूं पहिरियां मां ग्रुपनि में गर्दिश कंदुसि, सॼो हाल वाल हुते जेको आहे सेक्रेटरी साहब खे ॾेई आयासीं। सेक्रेटरी साहब असांखे यकीन ॾियानी कराई त जेकॾहिं अहिड़ो को जेन्युइन मसइला आहिनि त तव्हां मूंखे फाइल ॾियो ऐं उन्हनि खे असां पंहिंजनि पोस्टुनि ते वापसि कराईंदासीं। ऐं सेक्रेटरी साहब चयो त इहो त असांजो चयल आहे, जेके कंपनी पंहिंजी पोस्टुनि ते हलिया वञनि त पोइ इहो था कनि, नीड पेस ॾेखारे आसेकार जेके STR पॉलिसी जी माना आड़ में इहे इन्हनि खे धंधो पैदा कनि। पोइ उनजे करे माना सिधो सेक्रेटरी साहब चयो ठीकु आहे, इन्हनि खे वापसि कराईंदासीं। इंस्ट्रक्शन्स ॾिनई पंहिंजो एडिशनल असांजे आशिक़ ख़ुशू साहब खे, एडिशनल सेक्रेटरी खे, तव्हां जेको आहे वठो सॼो सिस्टम। ऐं ॿियो इहो आहे त सॼी सिंध ते जेको हिकिड़ी कॉमेडी जस्ट साईं ॾिनी सेक्रेटरी साहब, त उन में जेको आहे साईं शफ़ी मोहम्मद सठे खे जेको आहे सो चई तव्हां जेको आहे हिन जी फाइल कलेक्ट करे पंहिंजी टीम सां गॾु साईं खे चेयरमैन मुक़ररु कयो अथई। माना STR पॉलिसी जी आड़ में जेके ट्रांसफर थियूं उनखे माना अच्छा, हाणे स्टूडेंट टीचर रेशो बि 32 ते ईंदो, 32 स्टूडेंट। बिल्कुलु, इहो त असांजे ॾिसो न चार्टर ऑफ डिमांड में इहे शयूं आहिनि असांजे में, त स्टूडेंट रेशो जेको आहे उहो 40 मां घटाए 32 ते कयो वञे। ऐं उहे उस्ताद फाइल बि तव्हां वटि जमा कराइनि। जिनजो असां उहो फेसबुक ते बि स्टेटस ॾिनो आहे, रखियो आहे त जेके बि उस्ताद या जेके मूंसां जेको आहे कुझु काफ़ी फीमेल टीचर्स बि जेको आहे सो उन्हनि बि राब्तो कयो आहे, मेल टीचर्स जेके जिन खे ॿाहिरि परते मोकिलियो वियो आहे उन्हनि बि राब्तो कयो आहे। असां फाइल वठूं पिया ऐं इंशाल्लाह जल्द जेके फाइल असां वटि कलेक्ट थी वेंदा त असां वञी करे जेको आहे ज़िंदाबाद आख़िरी नारे सां ई असां पंहिंजी जेका लाइव कास्ट आहे उहा ख़तमु कंदासीं। उस्ताद इतिहाद, उस्ताद इतिहाद, उस्ताद इतिहाद।